हाणे असां जोड़ सीखी वियासीं, कट सीखी वियासीं। हाणे पाण सिखंदासीं मल्टीप्लिकेशन। मिसाल तव्हांखे हीअं दर्जो मिलियल हूंदो 1101 मल्टीप्लाइड बाय 101। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हे 1101 हितां लिखंदासीं मल्टीप्लाइड बाय 101 हितां लिखंदासीं। हिन में इहो सिर्फ़ु ध्यानु रखिबो आहे त एको एके जेठो, ॾह को ॾह के जेठो, सव सवनि जेठो, पोइ तव्हां खां ग़लती न थींदी। हाणे हिन में पहिरियों त तव्हांखे मां ॿुधायां त ॾिसो, हिन में छो जो करे हूंदा ई सिर्फ़ु 1 ऐं 0 आहिनि, इन करे ॿिनि जो या टिनि जो या चइनि जो खोड़ो न हूंदो, या हिक जो हूंदो या 0 जो हूंदो। हिक जो जॾहिं बि खोड़ो लॻंदो आहे, हिकु जंहिंसां मल्टीप्लाई थींदो आहे उहो साॻियो नंबर अची वेंदो आहे। मिसाल हिक खे 5 सां ज़रब कंदासीं जवाबु 5 ईंदो, हिकनि खे 8 सां ज़रब कंदासीं जवाबु 8 ईंदो। सो हाणे जॾहिं हिक खे हिन सॼे दर्जे सां ज़रब कंदासीं, असांखे ख़बर आहे सॼो दर्जो एज़ इट इज़ कॉपी थी वेंदो। ॾिसो, 1 इकाई 1, 1 1 ॿुड़ियाई ॿुड़ी, ठीकु आहे, 1 इकाई 1 1 इकाई 1, ठीकु आहे। हाणे इहो हिकु ॾींहुं ज़रब थी वई। ॿिटी ज़रब तव्हांखे आई होप जेको आहे सो आम रियाज़ी में या 10 बुनियाद में करणु ईंदी हूंदी, त जॾहिं एके ॾींहुं ज़रब हूंदी आहे असां हितो लिखंदा आहियूं। हाणे छो जो करे हे ॾहाको आहे, 10 के ॾींहुं ज़रब आहे, त असां हिते एको बंदि करे छॾंदा आहियूं, त जीअं असां उहो हितो लिखणु शुरू कयूं। ॾिसो, हिन जी ज़रब आहे न, त इन जे हेठों लिखणु शुरू कयूं। हाणे 0 जंहिंसां ज़रब थींदो आहे उनखे 0 करे छॾिबो आहे। मिसाल 0 × 5 0 थी वेंदो, 0 × 10 0 थी वेंदो, ठीकु आहे। हाणे छो जो करे 0 ज़रबिया 1 0, 0 ज़रबिया 0 0, 0 ज़रबिया 1 वरी 0, वरी 0 ज़रबिया 1 वरी 0, ठीकु आहे। हाणे वरी हिकु ॾींहुं ज़रब आहे, इन करे असां शॉर्टकट इहो कंदासीं, जॾहिं हिकु ॾींहुं ज़रब हूंदी मथियों दर्जो सॼो लिखी वेंदासीं। 0 जी ज़रब हूंदी असां दर्जा ॻणींदासीं, 1 2 3 4 ओतिरियूं 0 ॾेई छॾंदासीं, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिकु ॾींहुं ज़रब हुई, हे 1011 यानी हेॾो लिखणु शुरू कयूं, 1011 अची वियो। 0 जी ज़रब हुई त ॾिसो 4 दफ़ा 0 अची वियो। हाणे छो जो करे 100 ॾींहुं ज़रब आहे, इन करे अॻ में असां एको ऐं ॾहाको बंदि कंदासीं, त जीअं उहो हिते 100 जे हेठों हिते लिखणु शुरू कयूं। पर असांखे ख़बर आहे हिकु ज़रब थिए थो, त इन करे हे दर्जो साॻियो अची वेंदो। छा लिखंदासीं? 1 0 1 ऐं 1, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हे हिक जो हिकु, हाणे छो जो करे ज़रब थी वई न, हाणे जोड़ कंदासीं जीअं आम ज़रब में थींदो आहे। हे 1 अची वेंदो, हे 0 अची वेंदो, हे 1 1 2। हाणे हिते वरी तव्हांजा जोड़ वारा स्किल्स बि चेक थींदा। 1 1 2, 2 जो मतिलबु आहे 2 त हिते लिखी नथा सघो, 2 माना घणो 10, हिकु मथे वियो, वरी 1 1 2, 2 माना 10, हिकु मथे वियो, वरी 1 1 2, 2 माना 10, हिकु मथे वियो, वरी 1 1 2, 2 माना 10। हे तव्हांजो छा थी वियो? आंसर थी वियो, ठीकु आहे। ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल हे तव्हांजो आहे 1 1 1 0 1 0 1, ठीकु आहे। हाणे ज़रबिया 1 1 0, ठीकु आहे। हाणे छो जो करे पहिरियों 0 जी ज़रब आहे, असांखे ख़बर आहे त हे सभु 1 2 3 4 5 6 7 0 अची वेंदा, 1 2 3 4 5 6 7, ठीकु आहे। हाणे वरी हिकु ॾींहुं ज़रब आहे, त हिन जो मतिलबु आहे हे दर्जो एज़ इट इज़ कॉपी थींदो, पर अॻ में एको बंदि करिणो पवंदो, छो जो 10 के ॾींहुं ज़रब आहे। इन करे असां हेॾो जे करे लिखणु शुरू कयूं, छा थी वेंदो? 1 0 1 0, उनखां पोइ 3 दफ़ा 1 अची वेंदो, वरी अगेन 1 जी ज़रब आहे, पर अॻ में एको ऐं ॾहाको हाणे ॿई बंदि कंदासीं, हितां लिखणु शुरू कंदासीं, ऐं हे सॼो दर्जो कॉपी थी वेंदो। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में ईंदो। हिकु ॾींहुं ज़रब आहे न, हे सॼो दर्जो वापसि अची वेंदो। छा थींदो? 1 0 1 0 1 1 1। हाणे जेको आहे सो जोड़ छॾाईंदासीं, हे साॻियो 0 अची वेंदो, हे घणो थी वेंदो 1, हे घणो थी वेंदो 1, हे बि 1, हे बि 1, हे 1, हे 1 1 2, 2 माना 10, हिकु मथे वियो। हाणे ॾिसो हिते 3 अची वेंदा। कल्ह जेको असां जोड़ में सिखियोसीं, 3 छा जे बराबरि थींदा आहिनि? 11 जे। हिकु हिते हिकु मथे वियो, वरी 1 1 10 अची वेंदा। हे तव्हांजो छा थी वियो? जवाबु थी वियो। आई होप तव्हांखे ज़रब जेको आहे सो सम्झ में अची वई हूंदी। जेकॾहिं इन में का क्यूरी हुजे त मूंखां पुछी सघो था। ज़रब कंपेरेटिवली आसान हूंदी आहे, ठीकु आहे। माइनस खे थोरो तव्हांखे ॾिसणो पवंदो। हाणे जेको आहे सो आख़िरी लेक्चर रिकॉर्ड कयां थो, जंहिंमें तव्हांखे प्लस ऐं माइनस ॿई हूंदा, उहो सेखारींदासीं, त ॿई कीअं कजनि। तव्हांखे जोड़ बि अची वई आहे, कट बि अची वई आहे, पर एहतियातन तव्हांखे हिकु अधु वीडियो अहिड़ो सॉल्व करे ॾेखारियूं था पिया, जंहिंमें सी में ॾिसी सघो था पिया मुख़्तसिर करियो। हाणे हिन में जोड़ बि आहे, कट बि आहे, 4 4 दर्जा आहिनि। इन टाइप जा प्रॉब्लम्स कीअं सॉल्व कबा आहिनि। हेठों डी वारा जेके आहिनि इहे ज़रब जा आहिनि, इहो तव्हांजो जेको आहे सो होमवर्क आहे, ठीकु आहे। हाणे सी वारा जंहिंमें जोड़ ऐं कट मिक्स हूंदा आहिनि, इहे कीअं सॉल्व कजनि, इहो तव्हांखे सेखारियां थो।